चमन नाम। चमन नाम है जी। अभी कितना कौन असीं असल हरपारा मेघवाड़ा। वेगवाड़ा मेघवाड़ा हरपाड़ो तो दूजो पे दूजो असांजो सोट पे हिना दुश्मन दे वीडियो है। दुश्मन से भी जी जी ये तो गलत तो करे गलत अग में असीं ये जी कहा तो भेड़ा हलता वे कंधे हेठ करे जी माने नड़ी इया माण्हू इया था करे ये बात पुछले बा करे आंदे। अच्छा जी है दूजे रे गांव रहो दूजे गांव दूजे रे गांव रहो दूजे रे खिलाफ की थे आओ दूजे खिलाफ ही जाऊं तो दूजे संजय खणिया है असांजे प्लाटा का 2000 फुट उबरंदे चल पर आए मकान जी हाँ चवे 2000 फुट 2000 फुट थींदो जी हू चवे तो न ये असां मकान में था आणियूं असीं ग़रीब माण्हू अटो कोन्हे खाऊं हुनखे इन्हनि खे मतलब घणी एराजी वारो मुकाम खपे थो ही चवंदा घटि में 100 एकड़ 100 एकड़ में हा 100 एकड़ में किथे कब्रिस्तान थींदो थींदो न थींदो ही चवंदा थींदो पोइ विकिणंदा अॻे पियो विकिणे अच्छा अॻे हिन विकिणिया आहिनि अॻे किरोड़े जा विकिया आहिनि किरोड़े जा प्लाट हा मतलब ही वॾो वॾो जो कब्जा खोर आहे छा कब्ज़ा दुनिया खे ख़बर आहे आउं छा चवंदुसि अच्छा हा घणा प्लाट हिन विकिया आहिनि चवां पियो त पार कोन्हे किरोड़े जे हिसाब में विकिया आहिनि अच्छा हीअ असांजो असल ॾेब आहे पिथोरे जो थान आहे उहो बि 13 लख में विकिणी छॾियईं 13 लख में पिथोरे जो थान हा पिथोरे जो 4 कनेची जो थान 13 लख में विकिणी छॾे हा माना पंहिंजे मुर्शिद पीर पिथोरे साहिब खां कोन मुड़ियो मुड़ियो ई कोन अच्छा हा दुनिया खे ख़बर आहे आउं हिकिड़ो छा चवंदुसि मकान तो घुरे 40 एकड़ जी एराजी में असांजो घर जो 40 एकड़ एराजी हाँ 40 एकड़ एराजी घुरे पियो ऐं पाण जेको प्लाट विकिणी 96 लख जा प्लाट विकिणी चुको आहे हिन दूजे विकिया आहिनि उन खां पोइ 96 लख 96 लख उन खां मतलब करोड़ रुपया थियनि था करोड़ उन खां पोइ बि 50-60 प्लाटनि जे हवाले में विकिरो जारी आहे। अच्छा असां मिशकिन जेके वेठा आहियूं बचा कोठे उन्हनि जी बि ये डर आहे पियो डर आहे तो चए तो मुकाम जे विच में वेठा आहियो मुकाम जे विच में असीं आहियूं कोन मुकाम असांजे लोड़नि खां घटि में घटि न आहे घटि में घटि जे न आहे त ब्लाक उभरंदे आहे। अच्छा ऐं बाक़ी ओतिरी साइड खां हिननि जेको हिकिड़ी क़बर मुफ़ासिले ते ठाही आहे उहो हिननि सिर्फ़ु कब्ज़े जे हिसाब सां असीं कब्ज़ा करे ऐं मुकाम थ्रू ठाराईंदासीं पंहिंजा हिननि जा अलाए केतिरा प्लाट आहिनि विकिरो जारी आहे ऐं असल मकान जेको उहो असांजे प्लाटनि खां तमामु परे आहे जी हा उहो कुनी रोड जे वेझो मकान आहे असांजो ऐं उते बि रहवास थियल आहे जी जॻहियूं ठहियल आहिनि उन्हनि ते उते बि कब्जा आहिनि उते कब्ज़ा आहिनि जॻहियूं ठहियल आहिनि जी हा उन्हनि ते को एतिराज़ कोन आहे जो 20 फुट जी एराज़ी ते पियो आहे जी असली मकान जे भर में उते केर बि कोन थो पुकारे जी ऐं मुंहिंजो प्लाट आहे उहो 1000 फुटनि जी सेटी ते पियो आहे उते पुकारियो आहे। ये दूजो जो है जी ये 1000 प्लाट विकणे आहिनि हिते 1000 प्लाट विकिणिया आहिनि 1000 विकणे आहिनि ही साम्हूं जेको हिन बढ़त हले बि असां सां जी जी ही छोकिरा जेको हींअर जॻहियूं बाॻायूं ठाहे वेठा आहिनि हिन सां काछियल ॿारे असांजा प्लाट आहिनि एसी बि आहे उहे बि नोटिस असां न कोन ॾिनो आहे अच्छा जी हा बिना नोटिस रे बिना नोटिस असांजा न गाॾियां ॾिठनि लहे खां हेठि तॾहिं हितां आया उहा में राणियो जेको आहे ॾुजेरो छोकिरो उहो माना गारे में जाम ॾिना हूंदा असां अच्छा हा विड़ियो आहे बाक़ात विड़ियो आहे त ऐं ॿीजो आहे अमूल अख जेको असां ते पुकारंदड़ धुर थियल आहे उहो हिन वाज़े माण्हूअ में कहे थो त अनोप 2 ॾींहं मरे या 4 ॾींहं मरसे त हू खणे असांजे प्लाट जेको आहे छोकिरीअ जो उहे कुंड मथे वण केरु बीठल के त उहे केरु हेठि रखी साणे ॾुजो जेको आहे ही लाडवाणी ही कब्रिस्तान हिते हिन ठारायो असांजो बि कब्रिस्तान इहो साॻी आहे अच्छा पर ही घुरे पियो 100 एकड़ ज़मीन घुरे पियो क़बरूं जेको ठाहे पियो ही 1000 फुट ते हिकिड़ी क़बर रखी वो ही हिकिड़ी क़बर हितां ॾिसी आया हूंदा जी कब्ज़ो हाणे ॾुजो मेघवाड़ वो हरू मरू कब्ज़ा पियो करे हिते कब्रिस्तान पियो रखाए तक़रीबन कब्रिस्तान हितां खां 2 किलोमीटर में कब्रिस्तान पखेड़े पियो। अच्छा 2 किलोमीटर हाँ। कब्रिस्तान पे पखेड़े हाँ पाण प्लाट में असीं त हिते विहण लाइ रखिया आहिनि प्लाट अच्छा हाँ पाण प्लाट तक़रीबन किरोड़ में विकिणे पियो। ऑफिसर के ऐं सरकार खां असीं तहफ़ुज़ घुरूं था असां सां नाइंसाफ़ी आहे ज़ुल्म आहे इहो ॾुजो लाडवाणी जेको असां सां ज़ुल्म करी रहियो आहे असां मकान जी हद खां इलाही परे वेठा आहियूं मकान असांजे प्लाटनि में करे पियो क़बरूं 1000 फुट ते वधाई कब्रिस्तान वधाए रहियो आहे ऐं सरकार खे असां इहो अपील करियूं था त मकान जी हद ॾिनी वञे एराज़ी ॾिनी वञे उन में असीं पाण बि सही ॾींदासीं असांजा कार्ड ॾींदासीं। एसी साहब मैंने मंगायो हूँ अंदर गयो मैंने पूछा तो शुरू में भाई तू पन्ना खड़ी आयो मैं क्यों बोली पन्ना वना असां आई कोन बाकी असी सरकारी ज़मीन है
घर प्लाट सोड़ो है फैमिली डिगी है उहे करे असां प्लाट ठाहिया आहिनि नन मुक़ाम जे विच में वेठो आहीं ईअं न कर ऐं ख़ाली करे छॾ अगरि आचर सूमर ते ख़ाली कर ख़ाली न कंदे त मुंहिंजो ख़र्चु ट्रैक्टर जो ख़र्चु वाधू तो ते FIR थींदी तॾहिं मूं इहा चयो त मूं चयो भले साईं तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं तव्हां चवंदा असीं कंदासीं पर ईअं वधीक त आऊं हाणे कुझु कोन थो चई सघां मुंहिंजी त बि सुनो कोन था एतिरी ॻाल्हि थी मूंखे चए वञ साईं ये अभी नज़र डोड़ाए जो तो ये कब्ज़ा मुकाम ना वेझा जो पिया इं कहीं ना ही को खणियो है तो को या कब्ज़ा आई असीं इं खां घटि में घटि 1000 फुट का परा बैठा हूँ इं कब्ज़ा का परा बैठा हूँ मुकाम से अञा उगोणो है असां ते माना ज़ुल्म वरियो बि तो भाई खाली करें बाक़ी ये कब्ज़ा भले पिया रहे ये कब्रस्तान ते हिना असीं बीठा हूँ जो कहिड़े नमूने से कब्रा लॻो लॻ पे उहे विचा बि अञा हिते विथे पे जेको हितां ॿीजा माण्हू उहे विचा बि रखे सघां इती जॻह पई आहे उहे खां अलावा या घटि में घटि माना 2-2000 खां परा फोजीरो कुॿे खां आथोणो पिया अलाए कितो पंध ते ॿीजा कुॿा ठाहिया ते ख़ुदा कारण पिया वधाइनि पिया जाई कब्ज़ा खोरी कनि था या कीअं अलाए असां त सम्झ कोन थी आहे पर असांजा कई था प्लाट कढो बसि असां ज़ुल्म असां जे बाला ऑफिसर कोई असांजी सुणे त असां तहफ़ ॾिए अॼु हिनखे एॾी तकलीफ़ थी वई जेको AC खे घुराए नोटिसनि बिना हिन आया ॿार बचे जो ख़्यालु कोन्हे AC साहिबु गाॾी न चवण सां कोन लथो पर हू हलियो वियो सम्झो तॾहिं ॾुजे मूंखे चई हीउ मड़ो तो सुधायो आहे मूं चयो मूं कोन सुधायो आहे पहिरीं घसियो तो तंहिंखां पोइ मूं घसी छॾियो मूं साल खां पोइ ही वण वढिया आहिनि असांजी वालार असल जी आहे जे ॾुजो उलंदे पासे वियो न तंहिंखां मां त असीं वेठल आहियूं सही पर ही अलाए कंहिं लाइ करे ही पोइ लॻो आहे पर हीअ असांखे हिन में जोखो आहे अमोलीअ में ॾुजे देवजी में अच्छा जोखो आहे ही कॾहिं न कॾहिं असांजे माण्हू को ज़ियान करी था सघनि अच्छा तंहिं लाइ करे पाड़े खे बि असीं चऊं था बाला ऑफिसर खे बि चऊं था महिरबानी करे असांजो नज़रदानी करी वञे मेन मक़ाम जेको ही मेन मक़ाम असांजो ही आहे उनखां पोइ ही ॾिसो ही उभरंदे भर में ही कब्ज़ा आहिनि हिननि ते पुकार कोन्हे असांजो मेन मक़ाम ही आहे असीं बि चऊं था ही मेन मक़ाम जेको आहे ही असांजो बरक़रार रहे ऐं ही जेको कहिड़े नमूने रखियो पियो आहे अहिड़े नमूने रखनि जेको बि असीं बि ईअं घुरूं था असांखे बि मकान असांखे बि असांजो बि मक़ाम इहो साॻियो आहे ऐं ही सही तरीक़े सां जेको आहे ही सही आहे बाक़ी ही ॾिसो असांजे मेन मक़ाम जे भर में ही कब्ज़ा आहिनि माण्हुनि जा ही उभरनि जे भर में ही पकियूं कोठियूं हितां ठहियूं पिया आहिनि ही अव्हांखे ॾिसां थो ही ॾिसो ही पकियूं जेको ही कब्ज़ा ही हू करे वेठा इन्हनि ते पुकार कोन्हे बाक़ी असीं हिन खां 1000 फुट उलंदे वेठा आहियूं हुन ते असां ॿिनि घरनि ते जेको पुकार आहे ठही वई आहे दरगाह आहे ये खां असां 1000 फुट माने आथोड़ा ये आथोली तरफ़ जेको प्लाट आहे उहे त पुंकारे वेझा प्लाट पिया उहे कहिड़ो नालो पुंकारो ऐं इहो मकान इहे असल जेको इहे खां असांजो माने उभरंदी तरफ़ आहे उभरंदी तरफ़ अॻियां बिल्डिंग पके ठही उहा कई नालो न को उहे त पुंकारे 20 फुट ऊंचा माने मकान खां उहे त पुंकारे असांजा 1000 फुट जेको प्लाट उहे त पुंकारींदा आहियूं माने असां रस्तो बि हलतल आहे रस्तो हलतल इहे मकान वेचा रस्तो मेन हलतल गॾिया गाॾियां ऐं गाॾी लां गाॾी GMC गाॾी बि आहे थी आहे पक्की जॻह ठही पई आहे इन ते को एतिराज़ कोन्हे जेको असल मकान आहे उनजे 20 फुट जे वेझो आहे उन ते को एतिराज़ कोन आहे कंहिंजो बि एतिराज़ कोन आहे सिर्फ़ु मुंहिंजो हिते 1000 फुट खां छिटी खां परते पियो आहे हुन ते हिन पुकारियो आहे ॾुजो लाॾूआणी ऐं अमोलक भमरो ऐं उन सां गॾु ॿिया माफ़िया हिन जो टोलो आहे छाड़ता हुननि पुकारिया आहे त ही मकान जे विच में वेठो आहे जी चाचा तव्हांजो नालो छा आहे पहिरीं पंहिंजो तारुफ़ करायो भगू भगू मेघवाड़ असलकोट बकू 30 साल खां चेलार में रहूं पिया अच्छा 30 साल खां तव्हां चेलार में रहो पिया जी 30 साल खां छा मसइलो थियो आहे एतिरो तव्हांखे माण्हू साईं मसइलो असांजो असल त खूह ते रगड़ो उन में फ़ैसिलो थियो जो थी वियो हाणे इहो मकान ते मसइलो आहे जेको असांजा घर हिन AC साहिब खे दरख़्वास्त जो असां त न नोटिस पहुतो असांजे न केरु आहे तव्हांजी मुखालिफ़ दुर केरु आहे जेको तव्हां सां देवजी लाडू देवजी लाडू ही केरु आहे मेघवाड़ अच्छा हिते जो आहे चेलार जो असल हरपाल जो हींअर वेठो आहे हिते अच्छा हा ही छा थो करे इहो चए थो त मकान तो घुरे 40 एकड़ जी एराज़ी में असांजो घर जेको 40 एकड़ एराज़ी हाँ 40 एकड़ एराज़ी घुरे पियो ऐं पाण जेको प्लाट विकिणी 96 लाख जा प्लाट विकिणी चुको आहे
इन ॾुजे ॾुजे विकिया आहिनि उन खां पोइ बि 96 लख 96 लख उन खां मतलब पोइ करोड़ रुपया थियंदा। करोड़ उन खां पोइ बि 50-60 प्लाटनि जे हवाले में विकिरो जारी आहे। अच्छा असां मिशकिन जेके वेठा आहियूं बचा कोठे उन्हनि जी बि इहे दाराए पियो। इन जे लाइ असां अर्ज़ु कयूं था महिरबानी थी को बाला अफ़सर हुजे त असांजी सुणे ऐं इंक्वायरी करे इन खां बचायो वञे। न हीअ मतिलबु हीअ ॾुजो चवे थो त हिननि कब्रिस्तान ते कब्ज़ा कया आहिनि, हीअ वाक़ई तव्हां कब्ज़ा कया आहिनि? कब्रिस्तान जी पोजीशन छा आहे इहो थोरो तव्हां ॿुधायो। कब्रिस्तान जी पोजीशन बिल्कुलु हिननि 40 एकड़ घुरी आहे न एराज़ी, जी 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 उन में ओलिया जेको कुंड रोड खां जिते हिननि जा चौरा ठहियल आहिनि उन खां 16 एकड़ उभर ओलह पासे चौरा आहिनि। जी 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 16 एकड़ एराज़ी वाधू पई आहे। उन खां पोइ जेको हिननि हिकिड़ी हिकिड़ी क़बर करे वञी जुदा जुदा ॿ हिकिड़ी हिकिड़ी क़बर 1000 फुट जे वक़्फ़े ते विछोटी ते ठाही आहे, 2000 फुट 1500 फुट जे विछोटी ते क़बरूं ठाहे कब्रिस्तान ठाराइनि पिया। इन जे लाइ 1000 फुट ते मतिलबु हिकिड़ी हिकिड़ी क़बर? हाँ साईं 1000 फुट ते हिकिड़ी क़बर ठाहे वरी 1000 फुट छॾे ॿी क़बर, 200 फुट छॾे वरी टी क़बर। अच्छा इन हिसाब सां उन क़बरूं ठारायूं आहिनि। हाणे ॾिसी सघनि था, को बि वारा अफ़सर ॾिसी सघे थो, असां बर वक़्तु हुनखे शइ सरज़मीन ॾेखारे सघूं था। सही चओ था। हा, इन मतिलबु जे- हींअर घणी एराज़ी में हिननि कब्रिस्तान जी? साईं हीअं एराज़ी त हिननि घुरियो 40 एकड़। 40 एकड़ एराज़ी जेको कब्रिस्तान में 1999 में स्टार्टिंग कब्रिस्तान जी थी, जी जी उन में अॼु हिकिड़ी ॿ करे ॻणूं था त 50 क़बरूं न आहिनि। अच्छा 50 क़बरूं न आहिनि। हाणे इहो 50 क़बरूं वरी 50 एकड़ ज़मीन ते? 50 एकड़ ज़मीन ते। हाणे साईं इहो हालत आहे, असां मिसकिन माण्हू अटे में मजबूर आहियूं, वञूं किराए वेहण त कोन थो ॾे। अच्छा हीअ ॾुजो मतिलबु तव्हांखे वेहण कोन थो ॾे? कोन थो ॾे, घर ॾाराए पियो। ऐं एसी साहब खे ख़ुदा ॼाणे कॾहिं दरख़्वास्त जो असांखे न नोटिस मिलियो, न असांखे इतला मिलियो। गैर हाज़िरी आयो जो एसी साहब हिते चढ़ी आयो? हा चढ़ी आयो, अच्छा उहो असांखे न नोटिस मिलियो। मिठी वारो? हा मिठी वारो। असांखे ख़बर न हुई त एसी अचे पियो। जी जी असां रहवाश ॿारड़ा हुआ, उन्हनि खे दाबा दड़का ॾेई ॿाहिरि कोन निकिता? उहो घर मां ॿाहिरि निकिता कोन। छा चई वियो पोयां? चई वियो भाई इहो ड्राए छॾियो, अच्छा ड्राए छॾण कानून कार्रवाई थींदी। अच्छा इहा ख़बर ॿुधो तव्हांखे नोटिस वग़ैरह ॾिनो? न साईं कोन मिलियो, को नोटिस वग़ैरह कोन्हे? अञा ताईं कोन्हे। बिना नोटिस जे हिते आयो? बिना नोटिस असां वटि कोन आयो नोटिस। अच्छा मतिलबु बिना नोटिस जे तव्हांखे हिते दाबा दड़का धमकी ॾेई वियो? बिल्कुलु 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 चई वियो जे भई ड्राए छॾो, जे न ड्राईंदा त FIR थींदी, कानून कार्रवाई थींदी। अच्छा सही। इन जे लाइ असां अर्ज़ु कयूं था को बि अफ़सर हुजे इहा रड़ ॿुधे ऐं सरज़मीन ॾिसे असांजो हल करे। सही। जी तव्हां पहिरीं पंहिंजो तारुफ़ करायो। हाँ, मुंहिंजो नालो करमू आहे ऐं वेठल चेलार में आहियां। आयल बखू खां 30 साल खां हिते रिहाइश आहे। जी 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 छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे त असां वटि प्लाट शुरू मां हिकिड़ो हो, जॾहिं मुंहिंजा छोकिरा 6 आहिनि। जी उन हाणे त हू फैमिलियुनि सां आहिनि, उन प्लाट में असीं मापी कोन था सघूं। उन हिसाब सां असांजा हिते वाड़ा हुआ, जिते असां हींअर चोरा ठाहिनि 20 साल खां वाड़ा हुआ माल जा। जी उहो वाड़नि जे हिसाब सां कॾहिं कंहिं कोन चयो त हिते हीअ बि हद दख़ली था करियो या इहो कॾहिं कंहिं कोन चयो। सही। पोइ उहो असां उते प्लाट ठाहिया छोकिरनि रहण जे लाइ। जी हाणे ई ॾुजो डार आहे तो चए तो मुक़ाम जे विच में वेठा आहियो। मुक़ाम जे विच में असीं आहियूं कोन। मुक़ाम असांजे लोड़नि खां घटि में घटि न आहे, घटि में घटि जे न आहे त ब्लाक उभरंदे आहे। अच्छा ऐं बाक़ी ओतिरी साइड खां हिननि जेको हिकिड़ी हिकिड़ी क़बर मुफ़ासिले ते ठाही आहे, उहो हिननि सिर्फ़ु कब्ज़े जे हिसाब सां असीं कब्ज़ा करे ऐं मुक़ाम थ्रू ठाराईंदासीं। पंहिंजा हिननि जा अलाए केतिरा प्लाट आहिनि, विकिरो जारी आहे। बाक़ी असल कुंडरी रोड खां उलहंदे पासे वेझो ई मुक़ाम आहे। उन सां मुक़ाम ऐं रोड जे विच में अॾावतूं जॻहियूं ठहियलूं आहिनि, हू बि मुक़ाम मंझि आहिनि। हुननि ते एतिराज़ु कोन्हे, सिर्फ़ु मूं जे छोकिरनि 3 ते एतिराज़ु आहे त भई हीअ 3 ॼणा हिते न वेहनि, लॾी वञनि। पूरे मड़े में हर माण्हू जो कब्ज़ो आहे, हिननि समेत कब्ज़ा सभिनी जा आहिनि। ॿिया ग़रीब माण्हू जेको आहिनि हू अञा ताईं पंहिंजो घर ठाहे कोन सघिया आहिनि। हिननि छोकिरनि पंहिंजो टोल टबड़ विकिणी रुॻो सोर्स जे करे, खुलासे वेहण जे करे हिते ठाहिया आहिनि। इहो बि देवजी जेको आहे लाॾू जो पुटु, इहो असांखे वेहण कोन थो ॾे। ऐं 20 साल खां असांजी हिन सां विड़त असांजी हले थी, हुनजी असां सां हले थी। असां हिन जे ख़िलाफ़ु कुझु कोन कयो, पर हीअ कंदो आयो, असीं हुनखे आॾो हथु ॾींदा आयासीं। अॼु बि हीअ जेको कयो आहे सॼो नाजाइज़ कयो आहे। को बि ऑफिसर बाला चढ़ी अची सरज़मीन ॾिसे हिन में असांजी ग़लती हूंदी त असीं ॾंड भरण लाइ तयारु आहियूं। ऐं उन खां अलावा असीं पंहिंजा घर ढाहे असीं निकिरी वेंदासीं। अच्छा
जी हाँ तव्हां वाक़ई ही क़ब्रिस्तान ते कब्ज़ा कया आहिनि जेको इहे न ॾुखियो साईं इल्ज़ाम पियो हणे? न साईं कब्रिस्तान असां खां इलाही परे आहे कोई बि ऑफिसर अची ॾिसे अच्छा एसी साहब आयो हो न असांखे नोटिस मिलियो न हिते अचण खां पोइ बि हुन इतला कोन ॾिनो त भई ही कब्ज़े वारा जेको आहिनि हलो हिते कोन आहिनि घर आहिनि किथे आहिनि हुननि खे घुरायो हू रूबरू हुननि सां ॻाल्हि करे या कुझु कोन थियो हू ॾुजे जी ओताक खां थी हिकिड़े रस्ते मां चढ़ी वरी मुक़ाम ॾेई वियो ई कोन अच्छा ऐं असांजा घर रुॻा ॾिसी इहे उतां खां लही हलियो वियो अच्छा हाणे तव्हांजो छा मुतालबा छा थियणु खपजे? असांजो मुतालबो ईअं आहे त असां न को मुक़ाम जे अंदरि वेठल आहियूं असां इलाही परे आहियूं असांखे माना रहण जे लाइ असांखे को बि बाला ऑफिसर जेको आहे सो तहफ़ज़ ॾे तहफ़ज़ ॾे जी हा सही सही कीअं था पहिरीं तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो? जी मुंहिंजो नालो शहदेव आहे जी जी ऐं मेंगवाड़ आहियां चेलार शहर जो रहवासी आहियां जी जी 30 सालनि खां हिते रही रहियो आहियां जी छा मसइलो आहे? मसइलो साईं इहो आहे त असांजो हिते मकान आहे जी मकान जे भर में असांजा प्लाट आहिनि जी उन्हनि जी एराज़ी तक़रीबन 500 फुट खां 600 फुट खां पर इलाही परते आहे जी ऐं असल मकान जेको उहो असांजे प्लाटनि खां तमामु परे आहे जी हा उहो कुनी रोड जे वेझो मकान आहे असांजो ऐं उते बि रहवास थियल आहे जी जॻहियूं ठहियल आहिनि उन्हनि ते हुते बि कब्ज़ा आहिनि? उते कब्ज़ा आहिनि जॻहियूं ठहियल आहिनि जी हा उन्हनि ते को एतिराज़ु कोन आहे जो 20 फुट जी एराज़ी ते पियो आहे जी असली मकान जे भर में उते केर बि कोन थो पुकारे जी ऐं मुंहिंजो प्लाट आहे उहो 1000 फुटनि जी सेटी ते पियो आहे उते पुकारियो आहे कंहिं उहो पुकारियो ॾुजो आहे? आहे ऐं ॾुजो? ॿियो अमोलक भमरो जी हीअ बि असांजे नवाबाद पाड़े जा आहिनि जी हिननि पुकारियो आहे त हीअ मकान में वेठो आहे जी असल में दरअसल मकान सां असां तमामु परे वेठा आहियूं सही बहरहाल हू चवे थो हीअ ग़लति आहिनि ऐं एसी साहब वटि हुन दरख़्वास्त कई आहे पूरी दरख़्वास्त कई आहे एसी साहब हिते चढ़ी आयो जी ऐं सिर्फ़ु असांखे न नोटिस न ॿियो कुझु कोन मिलियो जी ऐं उन ते हिन पंहिंजो रुॻो मुंहिंजी जॻह ते आयो घर ते ऐं उनखे ॾिसी ऐं हलियो वियो चई हीअ घर नाजाइज़ आहिनि जी पर अॻिते जेको मकान जी हद या अॻिते का बि शइ कोन ॾिसी सही पूरी विज़िट कोन कई तंहिंजे करे बाला ऑफिसर खे इहो अर्ज़ु आहे त पंहिंजो सॼी इंक्वायरी करे साफ़ सुथरी करे जेकॾहिं आउं ग़लति आहियां त मूंखे मां पाण निकिरी हलियो वेंदुसि सही बाक़ी हरूं भरूं हू जेको चवे थो निकिरे हीअं त नाइंसाफ़ी आहे अच्छा मूं सां इंसाफ़ थियो वञे ही घणी एराज़ी ते मतिलबु कब्ज़ा करे वेठा आहिनि हीअ साईं कब्रिस्तान जे हवाले सां? कब्रिस्तान जो त हिननि चयो 40 एकड़ जी एराज़ी खपे अच्छा जी हा 40 एकड़ एराज़ी ते मतिलबु कब्रिस्तान हिननि ठाहियो आहे? 40 एकड़ जी एराज़ी ते ऐं पहिरीं कब्रिस्तान जिते आहे हुनखां 1000 फुट ते हिकिड़ी क़बर रखी हिननि वधाए छॾियो आहे अच्छा जी हा सही 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 असांजे प्लाट वारो मसइलो आहे मकान जे हिसाब सां जी 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 हे ॾुजो जेको आहे जी हे 1000 प्लाट विकिणिया आहिनि हिते 1000 प्लाट विकिणिया आहिनि? 1000 विकिणिया आहिनि ही साम्हूं जेको हिन विड़त हले बि असां सां जी जी ही छोकिरा जेको हींअर जागायूं बागायूं ठाहे वेठा आहिनि हिन सां काछिल ॿारे असांजा प्लाट आहिनि जी हिते राति हूंदो आहे प्लाट में असांजे धिकियूं लॻाइणियूं आहिनि सुबुह टाणे में न ख़बर पई ठीकु आहे जी पचे वारा सुबुह टाणे आयो हिते राति ॾींहुं सॼो में धिके खणे 16-17 नाला हींअर अच्छा हर राणे छोकिरे जो नालो आहे धिकी ते मथे मलो आहे हेठि राणो सुनिल माना हर छोकिरे जो नालो आहे अच्छा पचे इहा दाबा दड़का ॾिना मैं टाड़ा रातूं था खोए छॾिया ॾींहुं ॾिठे रखो आहे सही पचे जीअं यकी असां सां विड़त पियल आहे बाक़ी असांजो पुराणो जेको मकान आहे जी 2000 फुट ते पियो असांजो अच्छा बाक़ी उहे खां अलॻि 1000 फुट ते माना उहो बि जेको धिके आहे माना ईअं मकान करियो आहे उहो ई जे असांजे प्लाट खां 2000 मां अॻिते आहे अच्छा हे जे असांजे दाए ग़रीब वारो हक़ु मिले उन बावजूद तव्हां ते एतिराज़ करींदा? जी हा माना DC हिन आयो आहे न उहो ई बसि एसी आहे हा एसी बि आयो उहे बि नोटिस असां कोन ॾिनो आहे अच्छा जी हा बिना नोटिस रे? बिना नोटिस असांजा न गाॾियां ॾिठनि लहे गए हेठि तॾहिं हिते आया उहा में राणियो जेको आहे ॾुजे वारो छोकिरो जी। उहो माना गारे में जाम ॾिना अथई असां अच्छा हा विडियो आहे बाक़ाइदे विडियो आहे त कार आहे इहा माण्हू आहे फ़ोन करे त माना 40-50 माण्हू हिते बेड़ा थिया अच्छा। 50 ते करे उहे न माना इहे न असांजे चेयरमैन ने फ़ोन कया की मसइलो मूंखे माट मार करे टाड़ा न हथ मथां थिया ठीकु आहे अच्छा तॾहिं माटी माटी करे लही हलिया गया अच्छा अञा ताईं हमारा बि दाबा दड़कायासीं डाह सां असांजे ग़रीबान हक़ मिले बसि सही 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 ये जेको हिना मुखालिफ़ धुर असां ना या लॾाइण जी कोशिशि करी पिया ये मंगी था कुनरी रोड खां जाए 100 फुट माना एकड़ ज़मीन ठहे थी जेसि ताईं ये मंगी था
पई तो असां सॼो मड़ो मुक़ाम थियो जाए 100 एकड़ मुक़ाम के ही ज़िले में कोन है मुक़ाम री हद होए थी हालांकि वो मुक़ाम सजाना सरीखो है मरसा भी सही वही मुक़ाम में बुराई सां भी सही पर मुक़ाम की जितनी हद है जायज़ हद जो है वो रखें जो सुठी भी लगे बाकी हरू भरू 100 एकड़ ज़मीन असां वटि त आहे कोन असीं का ॾेसां सही ॻाल्हि आहे साईं आऊं असल हरपाल जो आहियां वेठो चेलार में आहियां 30 साल जा आहिनि ॾुजे रे गांव रहो ॾुजे गांव ॾुजे रे गांव रहो ॾुजे रे ख़िलाफ़ कीअं थिया हो ॾुजे ख़िलाफ़ ईअं थिया त ॾुजे संजय खणिया असांजे प्लाटां खां 2000 फुट उभरंदे तरफ़ आहे मकान जी हाणे चवे 2000 फुट 2000 फुट थींदो जी हू चवे थो त न इहो असां मकान में था आणियूं असीं ग़रीब माण्हू अटो कोन्हे खाऊं हुनखे इन्हनि खे मतिलबु घणी एराज़ी वारो मुक़ाम खपे थो हीअ चवंदा घटि में 100 एकड़ 100 एकड़ में हा 100 एकड़ में किथे कब्रिस्तान थींदो थींदो न थींदो हीअ चवंदा थींदो पोइ विकिणंदा अॻे पियो विकिणे अच्छा अॻे हिन विकिणिया आहिनि अॻे किरोड़े जा विकिया आहिनि किरोड़नि जा प्लाट हा 10 एकड़ हिन ई मड़े में उलोंदे पासा पंहिंजा बचाए थो असांखे हाणे थो खॾ में अच्छा पंहिंजा बचाए थो तव्हांखे खॾ में थो हणे। हा अच्छा इहो कोई ॾुजे जा कम आहिनि कान्हे वो टांको ठहियल आहे जेसिताईं टांको ठहियल आहे उते गऊ ताईं माता 100 जो एकड़ 100 एकड़ ज़मीन ज़मीन आहे अच्छा हा हुन कुनरी रोड खां वठी हेसि ताईं 100 एकड़ ज़मीन थींदी थींदी अच्छा 100 एकड़ ज़मीन में मतिलबु कब्रिस्तान कब्रिस्तान पोइ हिते त आऊं आयसि हिकिड़ी क़बर किथे पई आहे हिकिड़ी हू क़बर 1000 फुट ते क़बर ठाराई आहे रुगो मकान वधायां थो उहो तरफ़ भिटिजे भरिसां ई भरिसां हाणे 100 एकड़ एराज़ी ते हिननि खे कब्रिस्तान लाइ चौधरी केरु ॾींदो भरिसां हाणे उहो पैसे वारा माण्हू आहिनि पाण कंदा या विकिणंदा पाण ॿियो कंदा छा अच्छा मतिलबु हीउ वॾो ॾुजो कब्ज़ाखोर आहे छा कब्ज़ा दुनिया खे ख़बर आहे आउं छा चवंदुसि अच्छा हा घणा प्लाट आहिनि विकिया आहिनि चवां पियो त पार कोन्हे किरोड़े जे हिसाब सां विकिया आहिनि अच्छा हीअ असांजो असल ॾेब आहे पिथोरे जो थान आहे उहो बि 13 लख में विकिणी छॾियईं 13 लख में पिथोरे जो थान हा पिथोरे जो 4 कनेची जो थान 13 लख में विकिणी छॾे हा माना पंहिंजे मुर्शिद पीर पिथोरे साहिब खां कोन मुड़ियो मुड़ियो ई कोन अच्छा हा दुनिया खे ख़बर आहे आउं हिकिड़ो छा चवंदुसि अच्छा हा असां हिते 15-20 साल जा बकरनि जो वाड़ो ठाहियो दुनिया वाधारिया असां बि वाधारिया जी 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 उन हिसाब सां वाधारे पंहिंजा प्लाट लोड़ा ॾेई छॾिया आहिनि मुंहिंजी भेंट लाराए छॾिया सभु कुझु करे छॾियो आहे तव्हांजो नालो छा साईं साईं मुंहिंजो नालो तमाची तमाची जी अच्छा तव्हां असल हरपाड़ जा असल हरपाल जा अमीर जो पुटु हिते घणो वक़्तु थियो आहे तव्हांखे असांखे हिते थी विया आहिनि 30 साल 30 साल थी विया हा आहिनि। 30 अच्छा हा ही ॾुजो तव्हांजे छा थिए हीअ असांजो सौट आहे सोट आहे हा हिन जे ख़िलाफ़ कॾहिं तव्हां पुकारियो कोन इहे न अॻे हुन ज़माने कंध हेठि करे जीअं चवंदो तीअं हलंदासीं पिया हाणे बिल्कुलु थो हलाइजे अच्छा हा चमन नाम चमन नाम है जी। अभी कितला कौन असीं असल हरपारा मेघवाड़ बेगवाड़ा मेघवाड़ हरपाड़ो तो ॾुजो पिया ॾुजो असांजो सोट बि आहे हिन दुश्मन जे बीठो आहे दुश्मन से भी जी जी ये तो गलत तो करे ग़लति अॻु में असीं जीअं कहा तो भेड़ा हलता विया कंध हेठि करे जीअं माना नड़ी इहा माण्हू इहा था करे इहे पिया पुठले पिया करे हाणे अच्छा जी आहे मतलब की करे आंदे पर हिन असांजे वालार थोड़ी इहा करी ये माना इथो वालार असां खूंटा खोई गया था जी हो रात रो आया धिकें लगाए गया अंदर जी हो फिर और असां ख़बर पई धिकें रात में ईअं लगाए छॾी वो सबूत ई असां असांजे घरे पए सही कटे रखे छॾियईं ईअं मंगे असां वापसि को न जी हो हिन असीं जीअं चोरा था ठाहियूं चोरा असां ठाहिण ॾह कोन खोलाए थो चोरा अच्छा जी है एसी मंगाए त असां को नोटिस मिलियो ई कोन सही ॾींहं रो 1 बजे आया हिते माना चोरा बटन ठाहे हिते बीचे करे चोरा खोलो कहनि खोला हुई चोरा जी जी है कहते मकान ही तो अहिड़ा कोई ऑफिसर चढ़े सर्वे करे सघे थो कहीं ना मकान ते वहां कब्जा करे मकान कब्ज़ा असां कोई सर्वे करे सघे कोई ऑफिसर मकान पियो किथे पियो जो अला जोए सघे न मकान में आख़िर असीं देखो मरसां असीं मकान में ख़ुशि आहियां असांजा औलाद असांजा माइट उहो ई करे रखसां सही। मकान में असीं न नाराज़ को न रखिया जाए सही पर ईअं ग़लति है बि जीअं त मकान असल जेको आहे उहे खां 1000 फुट ते माना ईअं कब्र हिकु क़बर ठाही आहे उहो सर्वे करे जोए सघे था अच्छा हजार फुट ते हिकु की कबर ठाहे जी 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 अच्छा वो करे करे रुगो असांजा प्लाट वाला रहा उहे करे त हिते माना रखाऊं त प्लाट जा छॾे जाए अच्छा जी जी सिर्फ आवाने या लडाण रखा लॾाण अच्छा ऐं उहा आपरा प्लाट पिया आहिनि माना 1000 एकड़ जा माना उहा वाला त इहे वेकिरो बि उहा करे छॾिए
ॾुजो प्लाट वेचे थो जी जी वेचे कई किरोड़े वेचा बीजी असांखे पासे उहो वेचे पियो अञा ताणी वेचे पियो अञा ताईं वेचे अञा थो। ताणी वेचे थो हिन काके खे बात करी वे पिथोर थान वेचे હવે पिथेरो थान असां कुडो ॾेब 4 गणे असीं ज्वार आंदा सॼा उहे परगड़ू टोटल असीं उथ ज्वार था करा उहो वेचे आंदा इहे महीना 16-17 लख में इहे वेचे वेकरो करे उहे माण्हू बैठा हिना बैठा अच्छा जी है ये तो वॾो माने ज़ुल्म है। वो कोई सर्वे करे सके थान असीं कूड़ करता तो ऑफिसर जोई सके तो ये वो वेचे थान पुराणो तो या नवो पुराना थान है या नवो ठाहियो तो अभी थाए जेके पुठिया। असां 30 साल का आए उहे भाई असां ठाए 30 साल में उठा ले थान असां अच्छा जी है अच्छा हमें हिना किथे ज्वार बीजा करो। ज्वार वो 14 बार थोड़ी खट जीती रखा इतनी जगह छड्या तो आके आगे कुल वेचे छड्या अच्छा जी है तो ॾाढो ग़लति करियो। असां ना के जुल्म कोई ऑफिसर सर्वे करे सके ना के जा हाँ कोई भी ना ऑफिसर के गलत है असीं असीं कोन था ज़बरदस्ती को पैसा असां ना की करे ना या ॾुजो ईअं को थो की मां कारण में हलो उहे अंडर में हलो कोन था नी उहे करे असां ना एक कोई चोरियो से माल जीव किथे पता भी उहे चोरियो कोन था ठाए सका आखिर उत के उहे असीं बीजण उहे कीअं करे सका वो कहे पटेल मां माने पटेल असीं का भले पटेल उहे असीं कोन पर भले पटेल रहे हद ते होन ये हिना तो पटेल उहे आवे खिलाफ पिया ॻाल्हाए तो पटेल वरी असीं कान पटेल थे प्लेट पटेल ही थे पर जायज़ हुअणु खपे न असां ग़रीबान जुल्म न करनि नड़ी माण्हू इहा था करे इहे पुठले वारा करे थो न ये गलत करे यार। त उहे रड़े करा कोई ऑफिसर है या कोई असांखे ॿुधाए हुजे न ॿुधे त भई ॾाढा ॾाढा आवा किथे डॉक्टर कट्टू मलना या बीजा ना जेको आवा जी कना वोट ॾियो त ईअं कॾहिं दान को ॾाढो को ॾिनी डॉक्टर को दान को करिए ये असां चोरा ठाहिया बि तॾहिं बि कोई बात को हिना ईअं करिए अच्छा जी भाई ना ये कॾहिं अवा को करिए कब्रिस्तान जो ला कब्र माने हज़ार फुट ते माने न को करिए न कोई को करिए कॾहिं एतराज़ करे को ईअं हिना करियो न असां त ईअं एक्शन हिना जॾहिं DC काल AC आहे त हिन पछे से वो कहंदा खोलो त हिन पछे असां अॻ में बात कोई हती कोन तो अभी गया था AC ऑफिस गया था मिठी ऑफिस को गया था अच्छा अभी को गया था जी न अवाई ना मत नोटिस में बीजे में डाउन या दरख्वास्त में अवाई खिलाफ थियो पनो खिलाफ़ वो कहंदे जेको लोड आहे असांजो चोरा कहंदे कढो मैं दरख़्वास्त नालो असांजो को तो बाक़ी बीजा ईअं छोकिरा अच्छा जी जी प्लाट कटिया जाए प्लाट कटिया जाए प्लाट कटे जाए जी प्लाट कटे पछे प्लाट यार भर में प्लाट कटे मकान था करा अच्छा ये मकाम कर सही जे मकान मन आपरा बचा आया न आपरा वेकरो बि करिया अञा पिया वेचे पिया मकाम दा तो पछे को कित खबर पई है को कित 1000 फुट ते पई है कोई ऑफिसर सर्वे करे जोए सके तो न जी असीं हिन कान ईअं कोन्हे ॼण सर्वे करे न किथे मकान कीअं रखल आहिनि सही हमें की थियण खपजे असीं का असां ग़रीबान जे हक़ जो मिलण भाई मकान जगह असीं का रहण जितो एरिया थी उते भले रहण खपे पर मकान हद होए थी नथी मां बि 40 हिन वो मंगे 50-60 एकड़ इतो थोड़ो मकान थियण सही कोई ऑफिसर जितो आहे तो हुअण खपे उहे में असीं का असीं मरसां असांजा माइट हो जी मरसां असीं उते रखसां सही इनको असीं नाराज़ मकान न थियो जा सही ये त अनोपूना सूदरो है छाछरेरो ऐं बीजो है अमोलख जेको असां ते पुकारंदड़ धुर थियल है उहो हिन वाज़े माण्हूअ में कहे थो त अनोप ॿ ॾींहं में मरे या 4 ॾींहं में मरसे त हू खणे असांजे प्लाट जेको आहे छोकिरीअ जो उहे कुंड मथे वण केर बीठल के तो उहे केर हेठि रखी साणे हालांकि उहो आहे छाछरेरो सूदरो ये है पड़गड़ू सोनल बोरो इहा विचा यार रिश्तेरी असां ख़बर कोन्हे पर विचा पंध जेको घटि में घटि 3 किलोमीटर थी से अच्छा जी ऐं उहो बि धणी थिए की हूँ पूरा हींअर प्लाट आहे मंझि अच्छा ईअर लाइ बि बाला ऑफिसर असांजी कोई माना तदारत करी जाए मिसकिन माण्हू आहे भला सुबुह रो ओ अहिड़ा राति रो खणे हाणे बूरे जाए था सुबुह रो असीं कहिड़े घरे जाऊं केना कां कासे हे बूरजे गयो हूं ई तो असे अगे हाई साइड में जो 1000 फुट ते कब्रां जो उहाँ करें उहाँ ला असां इतराज़ करे तो भाई ये इतो तो पंध न करो मुकाम जिथे उहे खां लागो लाग रखो पछे मुकाम जनी भराणो तदो के वाते तदई सही ये तो 1000 साल ताईं भी जो ये मुकाम असां खां उभरंदे तरफ जितो पियो है कुंडली रोड ताईं 1000 साल ताईं भरजे कोन तो सके इतनी जमीन खाली पई है मुकाम में जीता न बेसण को था देने जीता न बेसण कोन था नहीं मोहन बाला बूरन असां न डेसिन डेसी खबर कोने इयार जी रवैयो है इयार जी रवैयो थे सके असां लाश बूरन मुकाम में न ये तो मुकाम ई तो कोने को इयार सर्वी खातो है जेके में करियो है सरकारी जमीन नो मुकाम है उहे मजे असी भी बूरजे सगा था ओ भी सकेंदा उहे खां अलावा कोई एड़ो अटाड़ू भी आए तो ओ भी उहे में दफनाए सके तो मानू तो एड़े हिसाब से असां से जुल्म है
मुंहिंजो नालो मूड़ो आहे ऐं कर्मो जो पुटु आहियां। जी जी असीं असल राकू बखू जा आहियूं। जी। हिते असीं चेलार में 30 साल खां वेठा आहियूं। जी जी हिते ही जेको मसइलो आहे कब्रस्तान वारो, जी जी ही साईं असां हिते वाड़ा हुआ। जी। पहिरीं 30 साल अॻु में असां हिते माल जा वाड़ा हुआ ऐं हिन जेको ॾुजो जेको आहे ही लाडवाणी, ही कब्रस्तान हिते हिन ठारायो। असांजो बि कब्रस्तान इहो साॻी आहे, अच्छा पर ही घुरे पियो 100 एकड़ ज़मीन घुरे पियो। अच्छा। कब्रूं जेको ठाहे पियो ही हज़ार फुट ते हिकिड़ी हिकिड़ी क़बर रखी, उहो ही हिकिड़ी क़बर हितां ॾिसी आया हूंदा। जी ही क़बर रखे पियो, अहिड़े नमूने सां ही क़बर रखे पियो। ऐं असांजो ही प्लाट असां ही ठाहियो आहे, ही मुंहिंजो प्लाट आहे, ही मुंहिंजे भाउ जो ठाहियो आहे। हिते ही सिर्फ़ु असांजे ॿ प्लाट आहिनि, इन्हनि ते ही पुकारे पियो। अच्छा बाक़ी ॿिया प्लाट बि हिते सभिनी जा कब्ज़ा आहिनि, उन ई कंहिं ते पुकार कोन्हे। सिर्फ़ु असां 2 ॼणा असांजे ही पुकार रखे पियो। ऐं हिते असांजे चए पियो त ही कढरायो। उन खां पोइ ही अमोलक नालो आहे, भमरे जो पुटु आहे। हू चए थो ही मुंहिंजो प्लाट आहे। ही तव्हां ॾिसो पिया, जी, ही जी, प्लाट जी। मुंहिंजो आहे। हिते मुंहिंजो वाड़ो हो पहिरीं, 30 साल अॻु में वाड़ो हो। ही जेको ॾुजो आहे, ही प्लाट जेको कब्ज़ा करे पियो ऐं प्लाट कब्ज़ा करी विकिणे थो। अच्छा हा, असांजे वाड़नि ताईं जॾहिं हिन कब्ज़ा पहिरीं कया, तॾहिं असां पाण प्लाट ठाही। असां चयो असीं हिनखे विकिणणु कोन ॾींदासूं। तॾहिं असां प्लाट ठाही, हिते असीं आया। पर तंहिंखां पोइ ही असांजे हिन जॾहिं न हीअ कब्ज़ा हिन जॾहिं न छॾाए सघियो, तॾहिं हिन मक़ाम ठाहिया। माण्हू जेको ही गुज़ारी वञे थो, उनखे बि हिन जेको जिते जिते क़बर हज़ार फुट ते ही क़बरां ठाहे। ऐं ॾिसी सघो था, मक़ाम असली मक़ाम परे आहे असांखां 200-300 फुट परे आहे उभरनि ते। असांजा प्लाट उलंदे आहिनि। सही ही प्लाट पिया आहिनि। हाणे हिकिड़ो ही अमोलक जेको आहे, भमरे जो पुटु, ही चए थो त ही किरड़ आहे, हिते माण्हू कोई मरंदो त हिते दफ़नाईंदुसि। असीं ग़रीब माण्हू आहियूं। असीं सरकार खे या कंहिं बि आला ऑफिसर खे अर्ज़ु करियूं था, असां मिसकिननि खे रहणु ॾिनो वञे। सही जवाब तहफ़ुज़ ॾिनो वञे। असां मिसकिन, असीं ग़रीब बच्चा वठी हिते असीं रहण लाइ असीं विकिरो कोन कयो आहे। कॾहिं बि असां विकिरो कोन कयो आहे, न को असां कब्ज़ो कयो आहे। ही असांजा वाड़ा आहिनि, असलू का वाड़ा आहिनि। इन जेको हज़ारे प्लाट कब्ज़ा करी विकिणे थो माफ़िया गुंडा, ही जेको गुंडो आहे अच्छा ॾुजो लाडवाणी गुंडो, माना इन हज़ारे इन कब्ज़ा कया, विकिणिया। इन किरोड़े प्लाट विकिणी माण्हुनि जा खाधा। उन खां पोइ असां ते ही 30 साल खां असां ते विढ़ंदो पियो अचे। असांखे किथे रहणु कोन थो ॾे, असांखे इंसाफ़ कयो वञे। सही मुंहिंजो नालो श्रवण कुमार आहे, ॾुजे जो पुटु आहियां, मेघवाड़। जी 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 ही छा असांजा मसइलो आहे? मसइलो इहो आहे त असांजा ही प्लाट हुआ, वाड़ा हुआ। जी कब्ज़ो हाणे ॾुजो मेघवाड़, हू हरू मरू कब्ज़ा पियो करे, हिते कब्रस्तान पियो रखाए। तक़रीबन कब्रस्तान हितां खां 2 किलोमीटर में कब्रस्तान पखेड़े पियो। अच्छा 2 किलोमीटर हाँ। कब्रिस्तान पे पखेड़े। हा, पाण प्लाट विकिणे। असीं त हिते विहण लाइ रखिया आहिनि प्लाट। अच्छा हो, पाण प्लाट तक़रीबन किरोड़ में विकिणे पियो। अच्छा उहो ई आहे त असां आला अफ़सरनि खे दांह आहे त असां सां तहफ़ुज़ कयो वञे। असीं विहण लाइ हिते आया आहियूं, विकिणण लाइ कोन आया आहियूं। ॾुजो आहे प्लाट विकिणियो कोन आहे न, असां कॾहिं कोन विकिणियो। असां ही प्लाट आहे, असां विहण लाइ आया आहियूं। रहण लाइ। हा, ही हरू मरू कब्रस्तान पुराणो असांजो कब्रस्तान हितां आहे तक़रीबन 1000 फुट खां असीं उभर आहे असांजे प्लाटनि खां। जी हा, हुन खां पोइ बि हिन उलंदे प्लाट वधाई, हिते कब्रूं रखायूं आहिनि। हाणे ही चए थो ही कब्रस्तान ते कब्ज़ो कयो आहे। असां कब्रस्तान ते कब्ज़ो कोन कयो आहे, हिन असांजे प्लाटनि ते कब्रूं रखायूं आहिनि। हुन खां पोइ ही ॻाल्हि ॿुधण में आई आहे त हमरा हिकिड़ो पाड़े में बीमार पियो आहे, मरण में पियो आहे। हू चए थो तव्हांजे प्लाट जी कुंड ते असां हुनखे दफ़नाईंदासीं। अच्छा वो वरी तव्हांजे प्लाटनि अंदरि? हा, ही सरकारी ज़मीन आहे या उन्ही जी पंहिंजी आहे? सरकारी ज़मीन आहे। असांखे सोड़ हुई, असीं पहिरीं वेठल हुआसीं, उते सोड़ हुई, हुनजे करे हिते असीं विहण लाइ आया आहियूं। या ही ॾुजे जी हिते बनी वग़ैरह कोन हुई? न, ॾुजे जी बनी कोन्हे। ही पाण प्लाट विकिणे पियो। अञा हिन जा प्लाट पूरे मड़े में पिया आहिनि, हर माण्हू जा प्लाट पिया आहिनि हिते विकिणे पियो। पर असीं सिर्फ़ु विहण लाइ आया आहियूं हिते। अच्छा विकिणण लाइ कोन? हा, विकिणण लाइ कोन आहे, असीं सिर्फ़ु विहण लाइ आया आहियूं। सिर्फ़ु हिकिड़ो विकिणी रहियो आहे। त बाला ऑफिसर खे ऐं सरकार खां असीं तहफ़ुज़ घुरूं था। असां सां नाइंसाफ़ी आहे, ज़ुल्म आहे। इहो ॾुजो लाडवाणी जेको असां सां ज़ुल्म करे रहियो आहे। पाण 30 साल खां असां सां विड़ी रहियो आहे। हिते चेलार में असांखे ॾाढो तंग हिन कयो आहे। ऐं मकान जी हद में मकान जी हद खां इलाही परे वेठा आहियूं। मकान असांजे प्लाटनि में करे पियो, क़बरूं 1000 फुट ते वधाई, क़ब्रस्तान वधाए रहियो आहे। ऐं सरकार खे असां इहो अपील करियूं था त मकान जी हद ॾिनी वञे, एराज़ी ॾिनी वञे
उन में असीं पाण बि सही ॾींदासीं, असांजा कार्ड ॾींदासीं, इहो कानून ते थी सघे ऐं तरीक़ेकार करे। 1000 फुट ते क़बरूं करे थो, इहो नाइंसाफ़ी आहे। असां प्लाट रखिया आहिनि त वेहण जे लाइ रखिया आहिनि, वेठा आहियूं अंदरि, ऐं उनखां पोइ हीअ साईं ॾिसो त हिते 1000 फुट ते जेको क़बरूं रखे पियो, उनमें पंहिंजा हिन जा कब्ज़ा आहिनि उलंदे तरफ़ असांखां, हू पाण अॼु बि विकिणी रहिया विकिणिया आहिनि किरोड़े रुपयनि जे हिसाब सबूत सां, आहिनि उनजा ऐं प्रूफ पिया आहिनि। उनजा असां वटि सबूत आहिनि। केतिरा ई प्लाट ही विकिणी चुको आहे असांखे तंग करण जे लाइ, सिर्फ़ु रुॻो असांखे तंग करे थो, हिरासमेंट करे थो, बाला ऑफिसरनि खे असां ते कंप्लेंटूं करे थो, कूड़ियूं दरख़्वास्तूं करे असांखे तंग करे रहियो आहे। सही ऐं वधीक वेहण लाइ पंहिंजो ज़िंदा इंसान खे रहण जो हक़ न आहे। हीअ त रुॻो बसि हिनखे प्लाट विकिणी ऐं ख़र्च करे पंहिंजो पघर जो पूरो करे त हिनखे ख़बर पवे, क़दुरु पवे त पैसो कहिड़ी शइ आहे, ऐं मिसकिननि खे कोन थो वेहण ॾे। सही इहो अर्ज़ु आहे साईं जी। असांजा हिते जेको ही विकिणे पियो, इन जा असां वटि सबूत पिया आहिनि। हिते ही जेको प्लाटिंग हिन विकिणी आहे, 1000 माण्हुनि खे ॾिना आहिनि, ही किरोड़ पैसा आहिनि खाधा आहिनि सरकारी ज़मीन जा। ही कंहिंजी ज़मीन न आहे, सरकारी आहे। कब्रस्तान जेको आहे, ही कब्रस्तान असांजो बि इहो ई कब्रस्तान आहे। असीं बि चऊं था कब्रस्तान असांखे मिलणु घुरिजे, पर कब्रस्तान जेतिरो हुजे, 3 किलोमीटर में कब्रस्तान किथे बि कोन आहे। ऐं 1000 फुट ते 1000 फुट ते हिकिड़ी क़बर, ही किथे बि पाकिस्तान में, पूरी दुनिया में किथे कोन्हे। ही जेको असां मिसकिननि खे तंग करे पियो, असीं गुज़ारिश करींदा सरकार खां, आला ऑफिसर खे असीं गुज़ारिश करींदा असांखे तहफ़ुज़ ॾिनो। असीं ॿार बच्चा वठी पंहिंजा वेठा आहियूं, ऐं असांजे ॿारनि बच्चनि जो तहफ़ुज़ ॾिनो वञे असांखे। ऐं असांखे जेको मौत मार धमकियूं ॾियनि था, ही राणो ॾुजे जो पुटु आहे, हू मालो, ही जेका ही हिते विसनो, ही जेको खमीसे जो, ऐं अमोलक भमरे जो, ही असांजे घर ते ॿारड़ा वेठा आहिनि, ही धमकियूं ॾियनि था, कुहाड़ियूं खणी असां ते चवंदा असीं डाईंदासूं, असीं तीलियूं ॾींदासूं इन चोरनि खे। असीं सरकार खां घुरी इहो करींदा असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं मेघवाड़ आहियां, ज्ञान नाले हरपार जो, हींअर हिते वेठो आहियां 30 साल खां। छा मसइलो आहे साईं? साईं मसइलो अना जो आहे। अच्छा, हू वरी कहिड़ी आहे? अना साईं इहो पहिरीं जे पार ही लॻा तड़िते, जी। तंहिंखां पोइ हिन में मड़े में वथाण सभु कंहिंजा कब्ज़ा हुआ जी। के मिसकिन माण्हू ठाहे थो, हिन हिकिड़ी करे रखी क़ब्रस्तान। तॾहिं असां चयो बाबा ईअं तूं न रख, पर ही अलाए केतिरे अरसे ते हिन मन में जी ॻाल्हि हूंदी आहे न, उहो माण्हू साथी खे ॿुधाईंदो आहे। जी। कोई कोन ॿुधाई, पखेड़े वञी आसार खे लॻो। अच्छा। भला विर्त छो थो करे असांजो माण्हू चङो, असां ख़ासो हिन खे वोटनि में हर शइ में कामयाबु कयो, पर असांखे हिन ईअं कोन सम्झो को हीअ इंसान आहिनि जा मूं जा बच्चा आहिनि। जी। सम्झो न। ऐं तंहिंखां पोइ हेॾ हिते आयो हिन लक ते, त मूं वेसाई जा वण वढिया, मूंखे कोन चई, ऐं 4 ॾींहं कुकस कयईं, ॿुधो ई कोन। अॼु हिनखे एॾी तकलीफ़ थी वई, जेको AC खे घुराए नोटिसनि बिना हिन आया, ॿार बचे जो ख़्यालु कोन्हे। AC साहिबु गाॾी में चवण सां कोन लथो, पर हू हलियो वियो, सम्झो। तॾहिं ॾुजे मूंखे चई हीउ मड़ो तो सुॾायो आहे। मूं चयो मूं कोन सुॾायो आहे, पहिरीं घसियो तो, तंहिंखां पोइ मूं घसी छॾियो। मूं साल खां पोइ ही वण वढिया आहिनि। असांजी वालार असल जी आहे। जे ॾुजो उलंदे पासे वियो न, तंहिंखां मां त असीं वेठल आहियूं। सही। पर ही अलाए कंहिं लाइ करे ही पोइ लॻो आहे, पर हीअ असांखे हिन में जोखो आहे। अमोलीअ में ॾुजे देवजी में जोखो आहे। ही कॾहिं न कॾहिं असांजे माण्हू को ज़ियान करी था सघनि। तंहिं लाइ करे पाड़े खे बि असीं चऊं था, बाला ऑफिसर खे बि चऊं था, महिरबानी करे असांजो नज़रबानी करी वञे। AC साहिबु हूँ मिठी में लुंडार खां आयो तो घरे कुह तो जी। मैंने ख़बर पई त AC साहिबु गयो तो असांजे प्लाटां ते इंक्वायरी करण। जी वाह। तो हूँ वेला मी को पन्नो दरख़्वास्त वालों यहाँ का खड़ा तो की है, तो असी वो सवाल जवाब को हल करा। AC साहब मैंने मंगायो, हूँ अंदर गयो, मैंने पूछा तो शुरू में भाई तू पन्ना खड़ी आयो? मी क्यों बोली पन्ना बना असां आई कोन, बाक़ी असी सरकारी ज़मीन है,
घर प्लाट सोड़ो है फैमिली डिगी है उहे करे असां प्लाट ठाहिया आहिनि नन मुक़ाम जे विच में वेठो आहीं ईअं न कर ऐं ख़ाली करे छॾ अगरि आचर सूमर ते ख़ाली न कंदे त मुंहिंजो ख़र्चु ट्रैक्टर जो ख़र्चु वाधू तोते FIR थींदी तॾहिं मूं इहा चयो त मूं चयो भले साईं तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं तव्हां चवंदा असीं कंदासीं पर ईअं वधीक त आऊं हाणे कुझु कोन थो चई सघां मुंहिंजी तव्हां सुणो कोन था एतिरी ॻाल्हि थी मूंखे चए वञु निकिरी हलियो हुअसि ॿाहिरि